घर वाले हैं तो काम करके नहीं दे ना, घर वालों काम है ना, इतना किराया थोड़ी है हमारे ये देंगे। आपकी फीस का वास्ता, आपसे वास्ता नहीं वो हम कर रहे हैं ना, हमने बोल दिया है। 5 साल से आप झूठा पे ऑर्डर दे रहे हैं, हमें झूठा पे ऑर्डर। ठीक है, हम तो कह रहे हैं सारी चीजें जमा कर रहे हैं और मैं यहाँ पे स्टूडेंट हूँ। आप लोगों से 2-3 दिन से 4 दिन से मसला हो रहा है। आपने किसी को कॉल करके बुलाया घर से बड़े को? क्यों बुलाए? हमें अपना काम करने देना है पहले, बड़ों को बुलाए। ये हमारे बड़ों की कॉल रिसीव कर रहे हैं, कब से वो कॉल कर रहे हैं इनके पास। क्यों पहुंचे पहले? ये तो यहाँ पे उन्होंने क्यों भेजा है? ये फोन रिसीव करे ना, वहाँ लेटर में तो जल्दी से लिख दिया है कि फोन पे अपने मसले हल करें। हम नीचे नहीं जाएंगे, हम नीचे ना, आप इसी को यहाँ ले आए। नहीं, हम नहीं जा सकते। हमें हाथ भी लगाया ना आप लोगों ने, अच्छा नहीं होगा। कुछ भी कर सकते हैं, मारेंगे नहीं हम, हमें मारने का नहीं बोला तो क्यों? हम भी प्यार मोहब्बत से कह रहे हैं, हमें हाथ नहीं लगाएंगे। प्यार मोहब्बत की बात नहीं, मेरी बात सुनो ना। हम प्यार से पेश आते हैं, जब बुलाते हैं प्यार से पेश आते हैं। चाबियां छीने, जब उसको कहा जा रहा है मेरी बात है, क्यों छीन रही है? हमने यहाँ पे चोरी की है या कोई गुनाह किया है? अब ये बताओ, अगर हॉस्टल सील है तो सारी लड़कियों को यहाँ से निकाले ना आप लोग। हमारे 2 रूम सील क्यों है? हम सिंधी हैं इसी से। नहीं, क्यों सबको यहाँ ले आए? अब हम क्यों दरवाजा बंद कर दिया था? ये तो हम खुद आए, कल से बाहर बैठे हैं आप लोग। नहीं, उनको यहाँ ले आए, हम बाहर नहीं जाएंगे, उनको आप यहाँ ले आए। हम नहीं, यहाँ से हिलेंगे भी नहीं। क्यों पकड़ेंगी आप? नहीं, हम नहीं जा रहे, छोड़ दो। हाथ लगाया ना, मैं नहीं उठा रही, आप हम पे आ गए तो हाँ मैं खड़ी हूँ। ये क्या बदतमीजी है? सूरज नमक जा तो यहाँ पे आ जाए ना। सूरज हाणे हथ खणे इसका हाणे से आयु नहीं। नाटक कर ले आनी चले। क्या बदतमीजी है? क्यों हल्ला देखती हो? छोड़ दो आप फोन। नहीं, प्यार से बोला पता है। सूरज नमन किस तरह से बात कर रही है ये आप? क्यों आएंगे? नहीं आएंगे। कोरोना वायरस जे करे ॿार नथा रही सघनि हॉस्टल में। सेकेंड जिन पेमेंट पे न कई आहे जी। थर्ड ॿियो बि लिखियलु हुयो पेमेंट खां अलावा त जेके मतिलबु पेमेंट बि पे न कई आहे ऐं कोरोना वायरस जे करे बि त असां पेमेंट पे करण लाइ त तयारु आहियूं, पर हिननि जी पंहिंजियूं बि ग़लतियूं आहिनि जेके ही मञनि नथा। हिन असांखे फर्स्ट ईयर जी जेका फीस हुई उन जो असांखे पे ऑर्डर ॾिनो आहे। तव्हांखे ख़बर आहे असां ॻोठ जा माण्हू आहियूं, असांखे ख़बर न आहे त पे ऑर्डर सां गॾु वाउचर बि ॾिबो आहे। उहो असांखे 2-3 सालनि खां पोइ ख़बर पई त उन सां गॾु वाउचर बि हूंदो आहे। जॾहिं हिननि असांखे ॿुधायो त असां हिननि खे चयो ठीकु आहे, असां उहा बि पेमेंट कंदासीं। त असां वियासीं CM ऑफिस, उते वाउचर्स ठहंदा आहिनि। असां उन्हनि खे चयोसीं त असांजा वाउचर्स ठाहे ॾियो, असां पेमेंट करण लाइ तयारु आहियूं, ठीकु आहे। त उन्हनि चयो न, जे तव्हांजो जेको खणी आयो पे ऑर्डर आहे, जेसीं ताईं हिन जो फर्स्ट ईयर जो वाउचर न मिलंदो न तेसीं ताईं असां सेकेंड ईयर, थर्ड ईयर, फोर्थ ईयर जेके बि तव्हां ईयर्स रहिया आहियो उन जी असां तव्हांखे न ठाहे ॾींदासीं। असां सर सईद ॾे इलाही चकर वियासीं त असांजो कमु कयो। हुननि केॾी महिल चयो हा सुभाणे ॿिए ॾींहुं मंडे संडे, बसि उन्हनि इहे ई वर्ड्स ॻाल्हाया। ऐं अगरि असां थोरो तेज़ आवाज़ में हिननि सां ॻाल्हायूं था त इहे असांखे धमकियूं था ॾियनि। असांखे मैम शेला जे रूम में वठी था वञनि, जेका असांजी प्रिंसिपल आहे, त हीअ असां ते शाउट करे रही आहे। त असां हाणे तेज़ आवाज़ में या फिर पंहिंजा वर्ड्स ॻाल्हाए बि नथा सघूं।
जंहिंजे करे असां इहा हालत कई वई आहे। ऐं हिननि असांखे हिकु पेपर मोकिलियो जंहिंमें इहो लिखियो हुयो त हिननि जी पेमेंट जेका उहा न आहे ऐं ॿियो कोरोना वायरस आहे जंहिंजे करे असां मां हेॾो परे खां लाड़काणे खां आई आहियां, ट्रांसपोर्ट हले न पई, मतिलबु त हिननि खे मां चयो मुंहिंजो डॉक्यूमेंट्स जो मसइलो आहे, मां उहो हल करे ऐं हितां हली वेंदमि, मूंखे स्टे नाहे करिणो छो त मां हितां जी ग्रेजुएट थी वई आहियां। पर मुंहिंजे डॉक्यूमेंट्स जो मसइलो आहे, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त मजबूरी आहे, मां इन लाइ आई आहियां त उन्हनि न वार्निंग ॾिनी त सुबुह जो 10 बजे सिक्योरिटी घुराए करे तव्हांखे बेइज़ती करे असां हितां कढंदासीं, इन खां बहितर आहे त तव्हां इज़त सां हली वञो। ऐं तव्हां ॿुधायो त छा राति जो 8 बजे जा पहुतल वरी वापसि असां लाड़काणा वञी था सघूं बिना कमु करे? सही। उन खां पोइ इन्हनि असांखे डॉक्टर करतार आहे जेको हितां जो प्रो वाइस चांसलर, उन ॾे वठी विया त असां एप्लीकेशन बि खणी वियासीं लिखी करे त असांखे स्टे करण जो टाइम ॾियो। त उन्हनि असांजी जेकी एप्लीकेशन हुई उहा फॉरवर्ड न करे छॾी ऐं इहो चयनि त तव्हांखे संडे जो टाइम ॾियूं था, तव्हां बसि हितां हलिया वञिजो। संडे अॼु मंडे हुयो न, हा न, अॼु मंडे हुयो न, त मंडे जे ॾींहुं चयनि तव्हांखे 9 बजे असां पाण हितां कढंदासीं। कल्ह असांखे लेटर हथ में ॾिनो अथनि, असां लेटर वठी हिननि खे वापसि कयो आहे त असां एतिरो जल्दी नथा वञी सघूं, ट्रांसपोर्ट जो बि मसइलो आहे। ठीकु आहे, तव्हां असांजी सुभाणे बेइज़ती करे कढंदव, इन खां बहितर आहे त असां इज़त सां पाण निकिरी था वञूं। असां हिन महिल हिन टाइम ते कल्ह निकिरी विया आहियूं, ढाओ में लेडीज़ मस्जिद ठहियल आहे जिते असां स्टे कयो आहे पूरी राति।